اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. تمام عاشقان مصطفیٰ کے احتشام افضل طرفاں السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. الحمدللہ ہر سال جیاں میلاد شریف میں اوہاں جے لا کو نو تحفو تیار کندا آहियूं. हिन साल भी अवां आशिक़नि लाइ ही नओं तोहफ़ो तयारु कयो आहे तमामु महिनतुनि सां, जंहिंमें असांजा मशहूरु शाइर अहल सुन्नत जनाब जावेद अली भीन साहब जो जेको टाइटल कलाम आहे, जेको हिनखे जेको रंग ॾिनो आहे, तमामु घणा महिनत कई आहे, उहो असांजो भाउ राहू वासे RWDS स्टूडियो में असां हींअर मौजूदु आहियूं. दिलि थी चए त नंढड़ियूं कुझु झलकियूं तव्हांखे ॿुधायूं. ऐं मूंसां गॾु जे कोरस में हूंदा आहिनि शाहनवाज़ अली क़ादरी मुताहिर भाई, जेके मूंसां गॾु कोरस में गॾु हूंदा आहिनि. ऐं शाहनवाज़ मूंसां गॾु आहे हींअर. ऐं अचो त उनवान छा आहे टाइटल कलाम जो, अचो त ॿुधूं था. आया नबी 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 आया नबी 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 शानर शानर मौला जाने बेगे दागद ना है. शानर 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 मौला जाने बेगे दागद ना है. मालिक जो महबूब मोहम्मद, मालिक जो